पेट्रोल ऐं डीज़ल जा रेट वधण सबब जेके भिक्षा जा रक्षा ड्राइवर आहिनि उहे बि जेके हिन हुकूमत ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहिनि। हिननि जो चवणु आहे त हुकूमत जेका आहे हीअ नाअहल थी चुकी आहे। हर रोज़ जेके आहिनि पेट्रोल जा अघु वधाइण सबब जेके ग़रीब पोरियत माण्हू आहिनि उहे अटे जी चकी वांगुरु जेके आहिनि पिसिजी रहिया आहिनि। हिननि जो चवणु आहे त तेल ऐं जेको आहे डीज़ल जा क़ीमत वधाइण सबब हर शइ जी जेके क़ीमतूं आहिनि उन्हनि में पिणु इज़ाफ़ो थी रहियो आहे। हीअ जेके आहिनि सरापा एहतजाज आहिनि। हिननि सां ॻाल्हि ॿोल था करियूं। ही मेरान टीवी सां कहिड़ी रीति आहे वीचार वंडी गवर्नमेंट सां मुतालबो इहो ई आहे त बराए महिरबानी जेको पहिरीं 55 रुपया चाढ़ियो आहे वरी 100 खां मथे हींअर जेको पेट्रोल चाढ़ियो आहे इन बराए महिरबानी इन पेट्रोल खे हेठि लाथो वञे। इन खे हेठि लाथो वञे। असीं रक्षा ड्राइवर आहियूं, असीं मज़दूर आहियूं, पोरियत आहियूं, राति ॾींहुं पोरियो कंदा आहियूं। हींअर असांजे रक्षन में को माण्हू चढ़ण लाइ राज़ी न आहे। अगरि को उड़ी थोरी सवारी चढ़े बि थी त उहे असांखे किरायो पुराणो था ॾियनि, नयो किरायो कोन था ॾियनि ऐं उल्टो बावजूदि असां सां विड़ियो था पवनि। तो बराए महिरबानी आउं सिंध गवर्नमेंट खे वफ़ाक़ खे अपील थो करियां त जेकी आहे तो पंहिंजो पेट्रोल साॻी लेवल ते आंदो वञे जेको हुयो पहिरीं, ऐं असांखे मज़दूरी जो हक़ ॾिनो वञे। असीं मज़दूरी करे सघूं, असीं पंहिंजा बचड़ा पाले सघूं। असीं हींअर त पंहिंजा बचड़ा बि कोन था पाले सघूं। जॾहिं असांजा बजाज डेली हुतां खां क्रॉसिंग थियनि था, पेट्रोल असां वटि अचे थो, डीज़ल अचे थो, पोइ असांजे मथां हेॾो बम छाजे लाइ फोड़ियो थो वञे। बराए महिरबानी आउं आला इदारनि खे अपील थो करियां त पेट्रोल खे हेठि लाथो वञे ऐं असां ग़रीबनि खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। राति जे वक़्त में 120 लीटर ते चाढ़े छॾियो आहे। आवाम ॾाढी परेशान थी वई आहे। असां हिन वक़्तु गाॾियूं पंहिंजूं बीहारे छॾियूं आहिनि। गाॾियुनि खे हलाइण लाइ वजह या असांजे किरायो खणूं था त हालायो त माण्हू कढो ॾींहुं साॻियो किरायो करो 50 रुपया, जे हुते असीं 70-80 रुपया घुरूं था त उहे विढ़ण लाइ तयारु आहिनि। आवाम परेशान, असीं परेशान आहियूं। असां आला अपीलनि खे इहो ई मुतालबो कंदासीं त पेट्रोल साॻी अॻिते आंदो वञे ऐं गैस बि सस्तो कयो वञे। कोई गाड़ी में बैठने के लिए तैयार नहीं है। हम गरीब आदमी अभी कहाँ से खाएं, कहाँ से लाएं। और हुकूमत से हमारी यही गुजारिश है कि पेट्रोल को सस्ता करें, हम भी कोई अपने बच्चों की रोज़ी रोटी करें। इसलिए हमारी गाड़ियां बंद खड़ी हैं। अब बैठे हैं, कोई आए तो पैसेंजर उठाएं। कोई किराया देने के लिए तैयार नहीं है। 100 रुपये बोलते हैं, 50 रुपये भी नहीं देते लोग, 20 रुपये दे के चले जाते हैं। त माना पेट्रोल के घटि करणु चाहींदा। पेट्रोल असां गरीब जे लाइ माना अहिड़ो करे छॾियो अथऊं जीअं माना सोन जे बराबरि आहे। ॿियो हाणे छा आहे, छॾियो कुझु बि कोन असां ग़रीबनि जे लाइ। जंहिं कस्टमर खे विहारियूं था, किरायो था घुरूं, उहो किरायो असांखे कोन थो मिले। इन जे करे असां बंदि करे रक्षा पंहिंजा बीहारे छॾिया आहिनि। ॿियो असांखे मुतालबो असांजो इहो ई आहे गवर्नमेंट खे, असांजो भला पेट्रोल खे घटि करणु चाहियूं। 70 किराया था चवंदा, 50 अचनि, 50 जे बराबरि। हाणे केरु वेंदो सर? पेट्रोल में महांगो लॻो पिया। गाॾियूं वाॾियूं बंदि करे वेठा आहियूं। घर में न को अटो आहे न को छा। ग़रीब माण्हू किथां ॾींदा आहे गाॾियूं ॾियाड़ियूं ॿियारियूं। असां पाण मुथा लॻा पिया आहियूं, गाॾियूं ख़राबु थियो वञनि। आयल बि गाॾियूं 1000-1200 लीटर लॻो पिया। ग़रीब माण्हू आहियूं असां। ख़र्च न आहे घर पुॼूं। हे कहिड़ो हालत आहे, कहिड़ी महांग हे असांजो हशर ज़ुल्म। 50 ट्रैक्टर पेट्रोल डीज़ल न आहे, तेल महांगो, इनको साड़ींदासीं गाॾियूं असां। अवां चिंची रक्षा ड्राइवर जेके सरापा एहतजाज आहिनि, हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हुकूमत जेका आहे हीअ नाअहल थी चुकी आहे। हर रोज़ पेट्रोल जी क़ीमत में जेको आहे उहो ॿीणो इज़ाफ़ो कयो थो वञे। हिननि जो चवणु आहे पेट्रोल जा अघु वधण सबब असांजी जेका सवारी आहे उहा मुतासिर थिए थी। हिननि जो चवणु आहे त अॼु जेको आहे सुबुह खां ही जेके आहिनि हिते मौजूदु आहिनि, पर सवारी हिननि खे का बि कोन थी मिले। हिननि हुकूमत खां मुतालबे कंदे घुर कई त पेट्रोल जा जेके अघु आहिनि उहे घटि करे हिते जी आवाम खे जेको आहे रिलीफ फराहम कनि। अवां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि मेरान टीवी सां पंहिंजा वीचार वंडिया। कैमरामैन कामरान मलोखाणी सां गॾु जुमन चौहान, मेरान टीवी, भिरशा।